अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छारेस बालाजी खान हाणे मंठार जे मथां हमलो करे मंठार खे मारे राणी जे मथां ज़ुल्म कंदो। छारेस शाहनवाज़ हाणे राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे उन खां पोइ बालाजी खान खे मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे मेरे जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट कोन करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट की तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो दरअसल बालाजी खान जेको आहे जबल खान वटि पंहिंजा माण्हू सभई वठी वञी ऐं उनजे अॻियां पेश थींदो ऐं उनखे चवंदो त मूंखे हर हाल में जेको आहे मंठार खपे। अगरि जेकॾहिं मंठार मूंखे तो वटां न मिलियो त पोइ मां इहो विसारे वेही रहंदुसि त तूं बि मुंहिंजो माइट आहे ऐं तूं बि मुंहिंजो बॉडी गार्ड आहीं। पोइ मां तोखे मारे पंहिंजी दिलि ठारींदुसि। जबल चवंदो त दरअसल बालाजी खान भले तव्हां मुंहिंजे घर में पंहिंजा माण्हू मोकिलियो, पोइ भले तव्हां मूंखे मारे छॾियो। अगरि जेकॾहिं मुंहिंजे घर में मंठार हूंदो त मां अव्हां जे हवाले कंदुसि, अगरि जेकॾहिं न आहे त पोइ तव्हांखे ॾंड ॾोह मूंखे ॾियणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो दरअसल शाहनवाज़ जेको आहे दरअसल बालाजी खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो जेसीं ताईं राणी ऐं मंठार मूंखे नथा मिलनि, जेसीं ताईं तुंहिंजी हयाती आहे तूं मुंहिंजे हथां बचंदो रहंदे। अगरि जेकॾहिं जे ॾींहुं मूंखे उहे मिली या ॿई त पोइ तूं इहो सम्झी छॾां उहो ॾींहुं तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो। दरअसल बालाजी खान चवंदो त शाहनवाज़ तोखे मोकल आहे, जेको करणो अथई कर वञी, मूंखे मुंहिंजे तरफ़ खां पूरी मोकल आहे, भले तूं मूंखे मारे छॾ। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मरियल खान जेको आहे सिकंदर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं राणी ऐं मंठार खे गोरे हथ कर। अगरि जेकॾहिं तो उन्हनि खे हथ न कयो त रस बालाजी खान जो ज़ोर घणो आहे ऐं रस बालाजी खान उन्हनि खे गोरे ऐं उन्हनि खे मारे छॾींदो। सिकंदर खान चवंदो त बाबा मां ईअं थियण कॾहिं बि न ॾिसंदुसि। अगरि जेकॾहिं रस बालाजी खान राणी खे को नुक़सान न पहुचाए या त उनखे मारे छॾी त पोइ तूं इहो सम्झी छॾ त रस बालाजी खान जो बि उहो आख़िरी ॾींहुं हूंदो। मरियल खान चवंदो सिकंदर पुट मां बि इहो थो चाहियां त रस बालाजी खान मरे ऐं हिन दुनिया में नई माण्हू ज़िंदगी गुज़ारे न। सिकंदर खान चवंदो त हा बाबा साईं, मरियल खान जो वक़्तु हाणे आयो आहे ऐं रस बालाजी खान जो वक़्तु ख़त्म थी वियो। दोस्तों उम्मीद ते कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।